नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी तव्हां खां हिकु सवाल पुछणो हो। हाँ तव्हां ॿुधायो कि सभिनी खां पहिरीं शिव जी भक्ति शुरू थी। हाँ शिवलिंग जी पूजा कंदा आहियूं। हाँ त असां ॾिठो आहे घणनि ई मंदिरनि में हाँ शिवलिंग सां गॾु नंढा नंढा बि शिवलिंग ठहियल हूंदा आहिनि सालग्राम। हाँ त उन्हनि जो छा अर्थ आहे? हाँ ॾिसो, ये जेको वॾो शिवलिंग ठाहींदा आहिनि उहो त निराकार परमात्मा जो प्रतीक हूंदो आहे। जेका नंढा नंढा शिवलिंग हूंदा आहिनि न उहे जेकी आत्मायूं हूंदियूं आहिनि न हिते भई जेके माण्हू हाणे भॻवान जे रूप में पूजनि थियूं जी त उन्हनि खे उन्हनि जो बि आत्मा जो रूप सालिग्राम ठाहे करे पूजदा आहिनि। अच्छा। हाँ, उन्हनि जो शरीर जो रूप त उन्हनि जो मंदिर आदि ठहियल आहिनि, लेकिन आत्मा जे रूप में उन्हनि जो पूजन शिवलिंग सां गॾु छो थींदो आहे? छो जी जॾहिं वो परमात्मा बाप हिन सृष्टि ते आया हुया हेठि त जंहिं आत्मा आहिनि उन्हनि खे पहचानियो भई परमात्मा हिते ईंदो धरती ते त कहिड़े न कहिड़े शरीर में ईंदो, छो जी परमात्मा कॾहिं बि गर्भ में न ईंदो आहे जी। उहो पूरे शरीर में प्रवेश करे पंहिंजो कार्य कंदो आहे। परमात्मा जो कार्य पाण पढ़ियो ई से कि परमात्मा जो कर्तव्य हूंदो आहे हिन सृष्टि खे नर्क का स्वर्ग ठाहे। जबकि परमात्मा हिन धरती ते आया और हिन नर्क जहिड़ी दुनिया खे स्वर्ग ठातनि त जेके आत्मा आहिनि हुननि जी मदद कई, हुननि खे पहचानियो, हुन जे कार्य खे पहचानियो और हुननि जे अनुसार उन्हनि परमात्मा बाप जी मदद करे हिन सृष्टि रूपी नर्क खे स्वर्ग ठातनि। उन्हनि जी हाणे बि भक्ति मार्ग में शिव लिंग सां गॾु सालिग्रामनि जे रूप में पूजा थींदी आहे। सुठो कर्म करे वेंदो आहे त माण्हू उन्हनि जे अॻियां फूल आदि पुष्प आदि चढ़ाईंदा आहिनि, भोग आदि लॻाईंदा आहिनि न भई शुक्रिया जे लाइ। हाणे बि कोई माण्हू सुठो शरीर छॾे वेंदो आहे त उन्हनि जे यादगार में समाधि आदि ठाहींदा आहिनि या कुझु न कुझु ठाहींदा आहिनि त हिकु ॾींहुं कई माण्हू रोज़ ई उन्हनि जे अॻियां फूल आदि चढ़ाईंदा आहिनि। त ईअं ई अॼुकल्ह माण्हू बि कई रुद्र मतिलबु ईअं यज्ञ रचंदा आहिनि, हुनखे चइबो रुद्र यज्ञ। हुनमें उहे सालिग्राम बि ठाहींदा आहिनि, नंढा नंढा बि ठाहींदा आहिनि। हुननि जी पूजा आदि कंदा आहिनि, सुबुह सुबुह जो उथी करे सभु ठाहे करे पूजा आदि कंदा आहिनि। छो कंदा आहिनि? हिकु तरीक़े सां हिन जो मतिलबु इहो आहे, परमात्मा बाप चवनि था हिन जो मतिलबु इहो आहे कि उहो हुननि खे धन्यवाद था करनि। कि भई अहिड़ी दुनिया खे स्वर्ग ठातनि त माण्हू अञा बि धन्यवाद, जीअं गांधी जी भारत खे आज़ाद करियो त अञा ताईं माण्हू गांधी जी खे शुक्रिया मञंदा आहिनि न। त ही परमात्मा त नर्क का स्वर्ग ठाहियो त इन करे हुननि खे माण्हू अञा बि यादि कंदा आहिनि, हुन सां गॾु सालिग्राम खे बि यादि कंदा आहिनि। मतलब परमात्मा जे कार्य में मददगार ठहियो। हाँ। अच्छा। निराकार रूप में छो जी आत्मायूं हाणे कलयुग में त देव आत्माएं त आहिनि न, त आत्मा हिन कार्य जे लाइ मुख्य पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे ई सभु कार्य करणो पवंदो आहे। भई परमात्मा पंहिंजो जेको कार्य कराईंदो आहे न आत्मिक शक्ति सां नर्क खे स्वर्ग में परिवर्तन कंदो आहे। अच्छा। हाँ, त हिन करे ऐं उहो खुदि बि निराकार आहे त निराकार पंहिंजी शक्ति सां जेकी जेकी आत्मायूं पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे यादि कंदियूं त उन्हनि जी शक्ति सां इहा दुनिया नर्क का स्वर्ग ठही वेंदो। छो जी दुनिया नर्क छो ठही आहे? बुराइनि जे कारण। जो आत्मा में गिरावट आई। हाँ, जो आत्मा में बुराइयूं आहिनि, विकार आहिनि, उन जे कारण ई त दुनिया नर्क ठही आहे न। त हाणे सुधारणो कंहिंखे आहे? शरीरनि खे न सुधारणो आहे, प्रकृति खे न सुधारणो आहे, जीव जंतुनि खे न सुधारणो आहे। सभिनि खां पहिरियों कंहिंखे सुधारणो आहे? आत्मा खे।
त जॾहिं आत्मा परमात्मा खे यादि कंदी त हुन सां वो खुदि बि पवित्र ऐं शुद्ध थींदी, हुनजा ख़ुदि जा स्वभाव संस्कार भी सुठा थींदा ऐं हुन सां गॾु अगरि वो ज़्यादा परमात्मा खे अच्छी सुठी तरीक़े सां यादि कंदी त हुनजी शक्ति, परमात्मा जी शक्ति पूरी दुनिया में कमु कंदी, बाक़ियुनि आत्माउनि खे बि परिवर्तन करण में सहयोगी थींदी। पाण हथ सां कर्म करे, कंहिंखे पैसा ॾेई, कंहिंखे मदद करे, सुठो ॻाल्हाए करे, सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं कर्म करे माण्हुनि जी मदद था करूं, लेकिन हिते परमात्मा जी मदद करण लाइ मुख्य कहिड़ी मदद आहे हुनजी? आत्मा सम्झी करे परमात्मा खे यादि कंदव त आत्मिक शक्ति सां सभिनि आत्माउनि जी बुराइयूं ख़तम थींदियूं ऐं ये दुनिया नर्क खां स्वर्ग थी वेंदी। हिन करे शिव सां गॾु नंढा नंढा शालिग्राम निराकार रूप जा प्रतीक ठाहींदा आहिनि, छो जी हुननि आत्मायूं परमात्मा के निराकार रूप में यादि करे हिन दुनिया खे नर्क मां स्वर्ग ठातनि। हाँ, अच्छा, ठीक है दीदी, थैंक यू।